Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. कराची जे इलाइक़े नीपा चौरंगी वटि ॿुड़नि खे लॻल बाहि सवें गाॾियुनि खे पंहिंजे वकड़ में आणे छॾियो। हिकु बस, हिकु रिक्शा ऐं 500 खां वधीक मोटरसाइकिलूं सड़ी वयूं। फायर ब्रिगेड गाॾियुनि बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। कूलिंग जो अमल जारी। पुलिस जो चवणु आहे त बाहि सबबि लावारिस गाॾियूं सड़ी वयूं। कूलिंग जो अमल मुकमल थियण बैदि बाहि लॻण जा कारण ऐं सड़ी वल गाॾियुनि जो अंगु मालूम थी सघंदो। उत्तर वज़ीरिस्तान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ वेड़ में फ़ौजी जवान शहीद। ISPR मूजिबि दत्ताखेल में फोर्सिस ऐं दहशतगर्दनि विच में फायरिंग जी ॾे वठि थी। सिक्योरिटी फोर्सिस बहादुरी सां मुक़ाबिलो कयो। दहशतगर्दनि जी फायरिंग में सिपाही शाज़ेब इम्तियाज़ शहीद थी वियो। शहीद सिपाही जो तालुक़ु कोटली आज़ाद कश्मीर सां आहे।